अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, अज 19 जनवरी 2025 है। हिन मुझे एकड़ के बारे में मैं लास्ट टाइम 2-3 वीडियो ठाए बुधाई हुई। तो हिन में छा मसलो थो जो गंदगा घना थी विया न खरीफ और रबी किराब जा। वो हिकड़ी असांजी पोखी जेका 11 अक्टूबर ते हुई, उन में 11 अक्टूबर में हींअर ॾिसो फरियूं ठहनि पियूं थियूं ऐं मतिलबु ग्रेन फार्मेशन थिए पई थी, इन्हनि जो बूड़ो वग़ैरह भरपूर थियो आहे। पोइ हाणे असां छा कयोसीं, हाणे जॾहिं हिन जी जर्मिनेशन सीड रेट घटि हुयो, मुनासिबु हुयो, मतिलबु त गंदगा न हुअण जे करे मतिलबु असांखे जेको आहे न घणो नुक़सानु थियो। उन खां पोइ असां छा कयोसीं, हिन में जेको आहे गंदगा जी जिते तक़रीबन प्लांट पॉपुलेशन घटि हुई, उते असां वरी उन्हनि जी गुड कढी थोरो मतिलबु उनखे दड़ वग़ैरह करे उते असां इस्तेमालु करायोसीं। सॉरी, वरी असां पोखी कईसीं। उन पोखी खां पोइ जेको आहे हीअ हाणे उहा पोखी जा आहिनि, हिननि में हेडिंग अचे पई थी। ओवरऑल किराब गॾिजी वेंदो, हीअ थोरो पाछाटी थी वेंदी, पर इन जो कुझु फ़ाइदो थींदो। हीअ बि ॾाढा भरपूर बूड़ा थिया आहिनि ऐं अंदरि या ॿाहिरि जेके ॾिसूं थोरो टुकड़ो आहे, मतिलबु जेकॾहिं विच वारे पासे खां या हिन पासे खां ॾिसूं त 2 खां 3 वेसा इहे थींदा। पर हली इहा ट्रिक यूज़ कईसीं, इन मां कुझु न कुझु आमदनी मिलंदी। बाक़ी इहो आहे जो हिकिड़ो 2 साग इहो खाइण जे लाइ मिली वेंदो, इहो बि हिकिड़ी बहितरीनु ग़िज़ा बि आहे साग जे लाइ। ओवरऑल सरें जी मतिलबु कद बि भली थी आहे, बूड़ो बि भलो थियो आहे, इंशाल्लाह ग्रेन फार्मेशन बि थींदी भली। हीअ पासो आहे, हीअ हिकिड़ो जरेबा। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो त मां सम्झां थो त इंशाल्लाह हिन जी पैदावार असांखे सुठी मिली वेंदी, छाकाणि त ॿूटनि जी पॉपुलेशन त घटि हुई, तर में DAP ॾिनोसीं, ॿूटा भरपूर थिया ऐं उन खां अलावा हाणे हेल्दी ॿूटा आहिनि, तंदुरुस्त ॿूटा हुया। हिननि में जेको आहे हाणे जेकॾहिं हीअ वॾी कद जे करे ऐं घणो वज़न जे करे किरनि था, त बि हिन जी ग्रेन यील्ड ते फ़र्क़ु ईंदो। बहरहाल उहो त हाणे अॻिते हली ॾिसी छा थिए थो। ऐं मौसमियात जी तब्दीली जे करे माना मुख़्तलिफ़ क़िस्म जा गंदगा, मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं ॿनी में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं चेंजिस इहे अचनि थियूं, रदो बदल थिए थी। ऐं असांजी हवा में नमी या हवा में खुश्की, इन्हनि जे करे जेको आहे असां वटि माना घणो नुक़सानु थिए थो। पर अल्हम्दुलिल्लाह अलाह कंदो, असांजा साइंसदान असांजा माहिर कमु कनि पिया ऐं असां कंहिं न कंहिं सुठे जिन्सूं तयारु करे वेंदासीं जेके मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां बहितर पैदावार असांखे ॾेई छॾनि। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो। असांजो पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमनिटी तव्हांजो पंहिंजो पेज आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त इंसानियत जे हवाले सां, इंसानियत जे नाते सां तव्हांखे पंहिंजा ज़ाती तजिया तबसरा, असां 100% ग़लति थी सघूं था, असां 100% सही नथा थी सघूं, ठीकु आहे। पर जेकॾहिं 2% तव्हांजी ॻाल्हि, असांजी ॻाल्हि तव्हांखे सही लॻे त उनखे एप्रिसिएशन कयो। जेकॾहिं असांजी ॻाल्हि तव्हांखे ग़लति थी लॻे त तनक़ीद या कमेंट असांखे पंहिंजो तजियो तबसरो ज़रूरु ॿुधाईंदा कयो।
तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।